अस्सलाम वालेकुम या अली मदद ही है मूं मिस्किन मार फ़कीर जी मोटरसाइकिल KW 4322। अज 10 तारीख़ सुबह जाम शहर खां निकितासीं। वञी वरी हीअं घुमंदा वरी हीअं बीठा आहियूं थाणे बूला खान जे स्टॉप ते। ओॾे परते तव्हांखे जबल नज़र ईंदा, हेॾे थाणे बूला खान जो इलाइक़ो आहे। हीअ गाड़ी कराची थी वञे, हीअ गाड़ी हैदराबाद थी वञे। बहितरीन रोड आहे, ज़बरदस्त इलाइक़ो आहे। ॾिसो बड़े हीअं बीठे हरू भरू हीअं साई पटे में दिलि चयो त भला फोटियूं भरे छॾियां। ऐं कहिड़ी ख़बर कंहिंखे थाणे बूला खान जे इलाइक़े जी ख़बर हुजे अलाए न हुजे। सो थाणे बूला खान जो इलाइक़ो ज़बरदस्त आहे, प्यारो आहे। वरी हिन खां परते थाणो अहमद खान आहे, करचा त्या थाणे बूला खान खां रस्तो तुरेजी वेंदो आहे। तुरेजीअ खां वरी हिकिड़ो रस्तो शाह नूरानी लाहौर तरफ़ वेंदो आहे। वरी खीरसर हिल पार्क बि आहे। मतिलबु बहितरीनु इलाइक़ो आहे कसम सां। ॾिसो हीअ सावक आहे न, हीअ जीअं ईअं सावक आहे, हर तरफ़ ज़बरदस्त नज़ारा, ज़बरदस्त। वाह वाह। ॿियो कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? ठीक ठाक? मज़े मज़ोर संगत साथ मार बचा? हा, अल्लाह पाक मां ॾे ख़ैरु कंदो, सलामत हूंदो। सो मोकिलाणी न आहे। वरी बि अव्हांखे ॿुधाए छॾियां त अॼु आचर 10/25/26 हाणे असां वीडियो खे कंदासीं बंदि। हिन खां कंदासीं वरी पोइ कराची लाइ बंदि। वरी अॻिते चांहि बि पीअणी आहे। ठीकु आहे, मोकिलाणी न आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद मर फ़कीर नूरियाबाद विझी आहे। हाणे हिन वक़्तु थाणे बूला खान में आहियां। ख़ुदा हाफ़िज़।